लाड़काने के इलाहाबाद वारे इलाके में 22 सालन के रोस्तम कांदड़ो से थियल इंसान सोद वाक़े खिलाफ आल सिंध कांदड़ा बिरादरी के जनरल सेक्रेटरी ज़ुल्फ़िकार अली कांदड़ो और हाजी अला रखियो कांदड़ो की अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो, जैमें हाजी सिकंदर अली कांदड़ो, मोहन नवाज़ कांदड़ो, नज़रमंद कांदड़ो, वाजिद अली कांदड़ो, अमीर अली कांदड़ो, जावेद कांदड़ो, खादिम हुसैन कांदड़ो और निसार अहमद कांदड़ो समेत कांदड़ा बिरादरी के नौजवाननि और शहरनि वॾे अंग में शिरकत कई। बाक़ी जवाबदारनि खे गिरफ़्तारियुनि खे सज़ा ॾियण लाइ सख़्त नारेबाज़ी कंदे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां पाण मुरादो नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त लाड़काने जे इलाहाबाद मोहल्ले में रहंदड़ वहशी जवाबदार फरहान अली अबड़ो ऐं संदसि हथारनि कंदड़ा बिरादरी जे ग़रीब अबोज ऐं मारूफ़ फ़र्द रुस्तम कांदड़ो सां इंसानियत खां किरियल हरकत कंदे जेका तज़लील कई आहे उनजी जेतिरी मज़म्मत कजे घटि आहे। हुननि चयो त फरमान अली अबड़ो हिकु वहशी ऐं जनूनी माण्हू आहे जंहिं केतिरा साल अॻु बाड्रा जे पुराणे बाज़ार में क्लेशनकोफ खणी बेकसूर शेरनि ऐं शरीफ़ दुकानदारनि मथां अंधाधुंध फायरिंग कई हुई। पंहिंजे शेरनि मथां काबू आणे वॾो नुक़सान खां बचाए खेसि बाड्रा पुलिस हवाले करे छॾियो हो, जिते संदसि भेण जो एस जो मरहूम अहमद हुसैन अबड़ो तैनात हो, जंहिंखे सवें शेरनि जी मौजूदगी में सचो पत्रनि सां मार ॾिनी हुई, पर उन बावजूदि फरमान अबड़ो जी तबियत ऐं चाल चलत में को फ़र्क़ु न आयो आहे। हुननि चयो त हाई कोर्ट जे कलारक ऐं पैसे जे ज़ोर ते फरमान अबड़ो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ग़रीबनि ते ज़ुल्म कंदो रहियो आहे ऐं ॾींहुं अॻु पाड़े जे ग़रीब ऐं अबोज मिसकिन रुस्तम कांदड़े मथां वहशियाणो तशदुद कयो, जेको इंसानियत जो कंद शर्म खां झुकी वियो आहे। हुननि चयो त हाई कोर्ट में मुलाज़मत जी धौंस जमाईंदे फरमान अबड़ो ग़रीब ऐं बेपोज माण्हुनि ते दबदबो करे हाई कोर्ट जे इस्तक़ाक़ खे मजरूह ऐं अदल सबीर जो नालो बदनाम कयो आहे। उन लाइ पाकिस्तान के आला अदलिया के अपील था कयूं त वाक़े जो पाण मुरादो नोटिस वरितो वञे ऐं असीं चीफ जस्टिस ऑफ सिंध DIG लाड़काणो SSP लाड़काणो इंसानी हक़नि जे तंज़ीमनि ऐं ॿिनि वसवारनि खां इहो मुतालबो कयूं था त हिकु वहशी ऐं जनूनी शख़्स फरमान अबड़ो खे मुल्क जे मोतबर इदारे सिंध हाई कोर्ट जे नौकरी मां निकाली ॾिनी वञे ऐं फरमान अली अबड़ो सां गॾु केस में ॼाणियल जवाबदार जेके फ़रार थी विया आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते कानून जी गिरफ़्त में आंदो वञे ऐं समूरनि जवाबदारनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। मिसकिन अबोज नौजवान रुस्तम कांदड़ो खे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मीरपुर माथेलो कौमी अमन कमेटी बिराए बैनुल मज़ाहिब हमांगी ए रजिस्टर तंज़ीम यूथ विंग ज़िला घोड़की जे जनरल सेक्रेटरी जावेद लाशर चयो आहे त पाकिस्तान जी अवाम जनरल रिटायर राहल शरीफ़ के पाकिस्तान जो सदर ॾिसणु चाहे थी। हुन वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान जी अवाम हाणे सुजाग थी चुकी आहे, जॾहिं त जमहूरी हुकूमतुनि मथां अवाम जो एतबार पिणु खजी चुको आहे।